नाज़रीन, कोटड़ी में पानी की फरहमी बंद थियण करे मुस्लिम टाउन, गरीबाबाद कॉलोनी, खडा कॉलोनी के माण्हुनि जो DCO जामशुरो जी ऑफिस आॾो मुज़ाहिरो ऐं रोड ॿई पासा बंद करे छॾियो आहे। वधीक ॾिसूं था लियाकत चांडियो जी हिन रिपोर्ट में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको धरणो लॻो पियो आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफिसर DCO ऑफिस जामशुरे जे मेन गेट ते जेको धरणो हुयो आहे ऐं खडा कॉलोनी, गरीबाबाद ऐं मुस्लिम टाउन जे रिहाइश जे तरफ़ खां जेको पानी जो न अचण जे करे ऐं पानी जेको तकलीफ़ जे करे, पानी पीअण वारी तकलीफ़ जे करे तव्हां मुज़ाहिरो कयो आहे। ॿई पासा रोड ब्लॉक कयो आहे जेको तमामु आवाम सख़्तु तकलीफ़ में आहे।